नवाब शाह में वकील साबिर सातो वकालत की आड़ में दिल वारे वार्ड में मौजूद मेल फीमेल डॉक्टरन ऐं मौजूद अमले का भत्तो वसूल करण लाइ मुसलसिल ब्लैकमेल ऐं परेशान करे तो। भत्तो न ॾियण जी सूरत में रात जो नशे में धुत थी डॉक्टरन तोड़े अमले सां गार गंद करे एसी जे रूम में सुम्ही रहे तो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार यंग डॉक्टर्स एसोसिएशन ऐं पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन के अगवाननि डॉक्टर कुर्बान अली ज़रदारी, डॉक्टर वसीम जमाली, डॉक्टर इमरान ज़रदारी, डॉक्टर दीदार शेख, डॉक्टर नसरुल्लाह सुमरो, डॉक्टर कासिम भट्टी ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरे के ख़िताब कंदे कयो। SS न्यूज़ के रिपोर्टर अब्दुल अहद मेमण मूजिब हिननि वधीक चयो त नवाब शाह वासी वकील साबिर सातो वकालत की आड़ में भत्तो वसूल करण लाइ रोज़ानो दिल वारे वार्ड में अची डॉक्टरनि ऐं अमले सां बदतमीज़ी वारो रवैयो रखी खेनि गार गंद करे थो। हिननि चयो त कमिश्नर SSP नवाब शाह ऐं बार के उहिदेदारनि खे वकील ख़िलाफ़ दायो आहे पर का बि दादरसी न थी सघी आहे। हिननि चिता ॾिनो त हिन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई न कई वई त OPD जो बाइकाट कयो वेंदो। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।